पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सिंध एक्शन कमेटी पारां सॼे मुल्क वांगुरु सखर में भी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां सख़्त एहतजाज कयो वियो, जंहिंमें शहर जी सिविल सोसाइटी, वापारी तंज़ीमुनि, समाजी, सियासी ऐं मज़हबी अॻवाननि जे वफ़दनि समेत सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे वफ़द पिणु भरपूर शिरकत कई। एहतजाज में सखर, रोहिड़ी, सांगड़, सालेपत, कंदरा ऐं पनू आकिल जे सहाफ़िन, सखर प्रेस क्लब, सखर डिवीज़न ऑफ जर्नलिस्ट, कोर्ट रिपोर्टर्स एसोसिएशन, सेफमा जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सखर चैप्टर, कैमरामैन, फोटो जर्नलिस्ट एसोसिएशन जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। एहतजाज में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे फिनांस सेक्रेटरी लाला असद पठाण चयो त 128 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर असांजो एहतजाज न घटि थियो आहे। असां शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ख़ामोश तमाशाई न थींदासीं ऐं ही एहतजाज अहिड़ी तरह जारी रहंदो ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी सिंध एक्शन कमेटी पारां 23 डिसंबर ते ऐलानियल एहतजाजी अलामती बुख हड़ताल सॼी सिंध में कई वेंदी, जॾहिं त 6 जनवरी 2024 ते सखर प्रेस क्लब में सहाफ़िन जो वॾो कन्वेंशन पिणु मुनक़िद कयो वेंदो। उन मौक़े ते सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन इक़बाल ॾेथो चयो त हुन 22 डिसंबर ते सहाफ़िन जे तहफ़्फ़ुज़ वारे एक्ट तहत इंतज़ामिया खे तलब कयो आहे त जीअं शहीद वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।